अज मुल्की दिफ़ा के नाक़ाबिले शिकस्त बणाइण जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। 26 साल अॻु 28 मई 1998 ते पाकिस्तान एटमी धमाका करे मुल्की दिफ़ा के नाक़ाबिले शिकस्त बणायो। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर ऐं कोयटा समेत सॼे मुल्क में आम मोकल, स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़, बैंक, सरकारी ऐं ख़ानगी इदारा बंद। सुप्रीम कोर्ट समेत सॼे मुल्क जूं अदालतूं बि बंद। सिंध में समूरनि तालीमी बोर्ड जा रिथियल इम्तिहान मुलतवी कया विया। वज़ीर आज़म पारां एटमी प्रोग्राम कंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के भेटा पेश। शहबाज शरीफ जो चवणु आहे त 28 मई ते पूरे क़ौम मुल्की सालमियत लाइ ॿाहिरियों दबाव क़बूल न करण जो फ़ैसिलो कयो। योम तकबीर सियासी ऐं दिफ़ाई क़ुवतुनि जो मुल्की दफ़ा लाइ मुतहद थियण जी यादि ॾियारे थो। मुल्की दिफ़ा ते कंहिं बि क़िस्म जो ठाह न कयो वेंदो। मुल्क खे इक़्तिसादी तौरु मज़बूत बणाईंदासीं। 9 मई जहिड़नि वाक़िअनि सां मुल्क में ॾफेड़ पखेड़ण जी कोशिश कंदड़नि खे नाकाम बणायो वेंदो। एटमी प्रोग्राम में अहम किरदार अदा कंदड़ साइंसदाननि खे बि ख़राज तहसीन पेश करियूं था। रफ़ा में फ़लस्तीनी पनाहगीरनि जे ख़ैमनि ते बमबारी खां पोइ इसराइली फ़ौज जो रिहाइशी इमारत ते बि हमलो। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस तरफ़ां फ़लस्तीनियुनि ते बमबारीअ जी मज़म्मत। चवे थो ग़ज़ा में हाणे का बि जाइ महफ़ूज़ नाहे रही। रफ़ा जे कोयती इस्पताल इसराइली हमलनि सबबि बंदि थी वई। बेल्जियम जे नाइब वज़ीर आज़म जो इसराइल ते पाबंदियूं मढ़ण जो मुतालबो। कैनेडा तरफ़ां बि रफ़ा में इसराइली हमले जी मज़म्मत। अल जज़ाइर रफ़ा हमले ते सलामती काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। उमरकोट भरिसां ॻोठाणो छुरी जा वार करे क़तल। ॻोठ हल ॾिनो ॿाहिर भरिसां घर में निंड सुतल 50 वरनि जे ख़लीफ़े अहमद आजर ते अणसुञातल माण्हुनि छुरी जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे उमरकोट इस्पताल आंदो वियो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। वारसनि मूजिबि संदनि के सां का दुश्मनी नाहे। मामले जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।